अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी मशहूर गुलकारा शबाना कोयल जैसा एक प्रोग्राम में कुछ गलत हरकतूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। शबाना कोयल सां हरकतूं कंदड़ केरु आहे? छा शबाना कोयल पाण अहिड़ियूं हरकतूं थी कराए? शबाना कोयल ख़िलाफ़ सोशल मीडिया ते छो अफ़वाहूं वायरल आहिनि? हक़ीक़त छा आहे तव्हांखे हिन ई वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं ॾेखारींदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जंहिं बि दोस्त असांजो यूट्यूब चैनल हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त हिकु प्रोग्राम में हिकु शख़्स शबाना कोयल ते सिर्फ़ु हथु रखियो, उन ॻाल्हि खे ऐं उन ख़बर खे ख़ूब सोशल मीडिया ज़रिए वायरल करायो वियो ऐं ग़लति ॻाल्हियूं कयूं वयूं। मुनवर मोलाई ऐं शबाना कोयल हिकु प्रोग्राम खे अटेंड कयो, उते ख़ुशीअ में खणी या ग़लतीअ मझां कंहिं शबाना कोयल ते हथु रखियो, उन ते ग़लति ॻाल्हियूं कयूं वयूं। अफ़सोस करण जो बि अमल आहे त हिकु माण्हू संदसि शबाना कोयल जो हथु वठी झुमाइण लॻो ऐं शबाना कोयल बि मुनवर मोलाई सां कुझु ग़लति हरकतूं कंदे ॾिसी सघिजे थी। हिन वीडियो जे बारे में कमेंट्स जे ज़रिए असांखे पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।